दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। हिकिड़ी फ़ारसी चवणी आहे, ॻाल्हि जी शुरूआति पाण उतां था करियूं। फ़ारसी चवणीअ जो हुनजो जेको तत्व आहे या मक़सदु आहे उहो इहो आहे त माण्हू जो किरदारु ॾिसो। बाक़ी भलियूं ॻाल्हियूं त उन्हनि भितियुनि ते बि लिखियलु हूंदियूं जंहिंजे हेठो माण्हू वेही पेशाब कंदा आहिनि। असां वटि मूंखां इमरान पुछियो त काका छा कंदो आहीं? मुंहिंजो सोशल मीडिया ते मथो हणंदो आहे जी। उहो त कंदो आहे पर उन खां बिना छा कंदो आहे? मूंसां जेको गॾो मुंहिंजो हे शाइर आहे जी, शाइर त आहे पर कंदो छा आहे? कंदो छा आहे मुराद आहे पैसा कीअं कमाईंदो आहे। मार्केट असांजी जेको वखर ॾींदी आहे न, ख़ुदि असां सोशल मीडिया इस्तेमालु कयूं था नौजवाननि समेत यूनिवर्सिटियुनि जा पढ़िया लिखिया ऑफिसर हर माण्हू जेको दौर में सोशल मीडिया इस्तेमालु करे थो। पर जेका असां सोशल मीडिया इस्तेमालु कंदा आहियूं पाण, जेका रोज़ जे बुनियाद ते फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या टिकटॉक या जेको बि असां इस्तेमालु करियूं था, इन खे हलाइण लाइ असांजा पैसा ख़र्च थींदा आहिनि। मिसाल पैकेज हूंदा आहिनि, इज़ी लोड हूंदो आहे, इंटरनेट जा पैकेज हूंदा आहिनि। असां मार्केट खे वखर ॾींदा आहियूं। माना पंहिंजी तस्वीर रखीजे, जहिड़े ई तस्वीर रखीजे, कंहिं ॿिए फॾे फस्ते जी तस्वीर रखीजे, वीडियो रखियोसीं या का बि शइ असां अपलोड कईसीं, इहा अपलोड करण सां असांजा पैसा किरिया। पर इहो जॾहिं अपलोड थी इन खां पोइ इहा मार्केट वखर बणिजी वई। सोशल मीडिया ख़ुदि इन खे वखर बणाए अॻिते मोकिलींदो। जेको माण्हू ॾिसंदो हुननि जे अकाउंट में पैसा किरंदा। सरमाएदार पैसा कीअं कमाईंदो आहे, हिकिड़ो तरीक़ो हुनजो इहो बि आहे जेको असां सोशल मीडिया में असांखे ख़बर ई कोन्हे, पोइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। पर इहा इस्तेमालु में हो जेको फ़ाइदो वठंदा उन जो हिकिड़ो नंढड़ो तरीक़ो इहो। कंदो छाईं? वताए फ़क़ीर हिकिड़े दफ़े गऊं चोरी थी वई। पोइ असां वटि ॿ राड़ीअ माण्हू ईंदा आहिनि। हिकिड़ो आयुसि हमरा अचे चईं त वताए तोखे मूं चयो त कुतो धार, न त गऊं चोर काए वेंदई। चई हा दा। वरी ॿियो अमराज़, वताए तोखे मूं चयो न त लोड़ो हण या कोट ॾे, न त गऊं चोर काए वेंदई। चई हा दा। टियों आयो वताए खे, चई वताए मूं तोखे चयो न त हिकिड़ो माण्हू रख जेको हिन जी चौंकी जे, न त गऊं काए वेंदी। उथी बीह चई कुतिया पुटऊं सभु ॾो मौजो आहे, चोर बि को ॾो आहे जेको गऊं कायो आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त इहे जेके माण्हू चवनि था या जन माण्हुनि जा ॻाल्हि लाथी आहे त कंदो छाईं, माना पैसा कीअं कमाईंदो आहे। करण में मुराद आहे कमु कहिड़ो, अदीब ताईं, शाइर ताईं, लेखक ताईं, पर उन खां बिना कंदो छाईं, माना पैसा कीअं कमाईंदो आहे। उहो साॻियो सुवालु उन्हनि माण्हुनि खां आहे। असां वटि आम हिकु चवणी हूंदी त पैसो महिनत ऐं पोरे सां गॾु थींदो आहे या ठहंदो आहे या जमो थींदो आहे। तव्हां हिन सॼी धरती जे इंसाननि खे सर्च करियो, ॾिसो या ॻोल्हियो, तव्हांखे कमु कंदड़ सिर्फ़ु ॿ माण्हू ॾिसण में ईंदा। हिकु हारी, ॿियो मज़दूर, जेके सॼी उमिरि पिनंदा आहिनि। अनु खाइण खां बि कोन हूंदो अथनि, कम बि सॼी ज़िंदगी कंदा आहिनि। पैसे गॾु करण जो तरीक़ो छा आहे? महिनत, मज़दूरी, कमु करणु। पोइ कमु इहे ई ॿ माण्हू कंदा आहिनि सॼी धरती ते। जन वटि पाण वटि 10 बि न हूंदा आहिनि। माना ठगी आहे इहा चवणी वारी। पैसो हक़ीक़त में उन्हनि माण्हुनि वटि हूंदो आहे जेके कुझु कंदा ई कोन्हनि। मिसाल ज़रदारी कोॾ हणंदो आहे। सदर डोनाल्ड ट्रंप छा आहे, घिटियूं साफ़ु कंदो आहे। कमु कहिड़ो कंदा आहिनि? कुझु कोन। जेकॾहिं जिस्मानी पोरे सां पैसो गॾु थो थिए, जेकॾहिं जिस्मानी महिनत सां ई कमु गॾु थो थिए, त पोइ त पोरियत वटि हुअणु खपे, हारी वटि हुअणु खपे, मज़दूर वटि हुअणु खपे न। माना चवणी उबती आहे। हक़ीक़त इहे त पैसो घणे मिक़दार में ईअं गॾु थींदो आहे जेको घणो ई ठगी करणु ॼाणे, घणी हराम पाई करणु ॼाणे, उन वटि घणो पैसो गॾु थींदो आहे। इहा चवणी ग़लति आहे। मिसाल तौरु असां हिन महिल हैदराबाद में मौजूदु आहियां न, नौजवाननि सां रहां पियो। शुक्र आहे रहणु ॾिनो आहे नौजवाननि। उन नौजवान जेका कंडीशन आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। मां सदाईं नौजवाननि खे तनक़ीदूं कंदो रहियुसि, उन्हनि खे सम्झाईंदो रहियुसि त भाई इहो तव्हां माना पढ़ो सही नथा, यूनिवर्सिटी में वञो था, नशा था करियो, इश्क था करियो, मुंहिंजा खोड़ सातरा। हालांकि उहे नौजवाननि जा सुवाल आहिनि, ईअं कोन अथई न, पर उन खां बिना बि जेको हिते मूं नौजवाननि सां जेके हशियारो ॾिठो आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। मिसाल तौरु अॼु सिंध यूनिवर्सिटी जेका यूनिवर्सिटी में नौजवान पढ़ंदा, घटि में घटि सिंध यूनिवर्सिटी में ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा आहिनि। उनखे वधि में वधि नौजवान ॿुधाईंदा असांखे पैसा ॾींदा आहिनि 6 खां 7,000 महीनो, या वधि में वधि को पैसे वारो हूंदो त उहो खणी 10,000 ॾींदो। 6,000 माना 200 रुपया ॾियाड़ी। हिकु ॿार आहे जेको हैदराबाद शहर में रहे थो, उनखे कपिड़ा बि इस्त्री थियल पाइणु खपंदा आहिनि, इंटरनेट जो पैकेज हुअणु खपंदो आहे, 2 टाइम मानी बि खाए, चांहि बि पीए। जेकॾहिं ॿियो को बाक़ी ख़र्चु ॿियो को न अथसि त बि मुंहिंजो अंदाज़ो आहे त 200 रुपया 250 रुपया हुनजो इहो ख़र्चु रोज़ जे बुनियादनि ते आहे। आम आहे, सादो आहे, हर माण्हू जो हूंदो आहे, ॻोठ हुजे त बि हूंदो आहे। पर हिन शहर में जॾहिं रहनि था, इन खां बिना मसवाड़ हे किरायो आहे, भले नौजवानी आहे, नवां कपिड़ा हुजनि त खीसे में त 10, 50, 100 त हुजे न।
उन वालदेन खे अपील आहे जेतिरो पोरियो कयो अथव अगरि हिननि जो मुस्तक़बिल ठाहिणु चाहियो था त पोइ हक़ीक़त में जेके नौजवान जूं ज़रूरतूं आहिनि उहे घटि हाणे 2020 पियो हले घटि में घटि 10,000 मथे 15 खां 20,000 नौजवान खे रोज़ जे बुनियादनि ते उहे महीने जे बुनियादनि ते ख़र्चु ॾिनो वञे। उहो इन करे जॾहिं नौजवान जो ख़ुदि मायूसीअ जो मूं सुवालु पहिरियों रखियो न त तव्हां कंदा छा आहियो। जेकॾहिं खीसे में 2,000 रुपया आहिनि त पोइ दोस्त बि वणंदा कचहरी विया आहे सभु कुझु वणंदो, जेकॾहिं न आहिनि इहो ख़ुदि बि नौजवान जे ज़हन ते सुवालु हूंदो आहे या इहो सुवालु थींदो आहे तूं करीं छा थो। इन करे हिन नौजवाननि जी सार लहण जो माना ज़रूरत आहे। हुकूमतूं हिकिड़नि सुधरियल मुल्कनि जूं त अहिड़ियूं हूंदियूं जेके नौजवाननि जा जेके बि ज़ाती ज़िंदगी जा ख़र्च हूंदियूं आहिनि हुकूमतूं खणंदियूं आहिनि, पर असां वटि लक्षण अहिड़ो आहे कोन जो उन्हनि मां उमेद करे सघिजे थी। वरी बि इहो साॻियो ई सुवालु आहे जिन जा ॿाहिरि पढ़िया लिखिया आहिनि नौकिरियुनि में वालदेन ॿाहिरि मुल्क में था रहनि, उहे जेको नौजवान यूनिवर्सिटियुनि या भलनि इदारनि में पढ़नि था हिकु घरनि खां ॿाहिरि रहनि था बैचलर, उन जी सार ज़रूरु लो या नौजवान बदिरां तव्हां कयूं। ॻाल्हि साॻी ते मोटी था अचूं त जेका बि सोशल मीडिया जो इस्तेमालु पाण करियूं था अगरि करियूं त उअं ई था न मार्केट खे हिकिड़ो वखर पाण ॾियूं था न उन में हिकिड़ो नंढड़ो फ़ाइदो खणूं। कहिड़ो? ख़ुदि सोशल मीडिया इस्तेमालु करण सां बि पैसो कमाइबो आहे। यूट्यूब जा चैनल पंजाब मूंखे अजब लॻंदो आहे सिंधी नौजवान ते वॾी ॻाल्हि त इहे त अहिड़ा सिंध जा नौजवान आहिनि जेके यूट्यूब इस्तेमालु कंदा आहिनि उहे सिंधी माण्हू चैनल ॾिसंदा सब्सक्राइब न कंदुसि। अब सब्सक्राइब कंदो त तव्हां सुभाणे बिल ईंदो त 2-3 चैनल वधीक कया त तेल सड़ंदो आहे न, पर न कंदा। पंहिंजा नौजवान 2-3 लख रुपया कूड़ियूं माना ठाहे वीडियोज़ छॾींदा आहिनि यूट्यूब ते 2-3 लख रुपया महीनो कमाईंदा आहिनि। माना उहो जेको नौजवान असांजो सोशल मीडिया इस्तेमालु करे थो उनखे इन सोशल मीडिया मां फ़ाइदो वठणु खपे कंहिं न कंहिं कहिड़े न कहिड़े तरीक़े जो। उहो तरीक़ो हुन मां खोड़ ॻोल्हे वेबसाइटियूं ठाहिनि था गेमियूं ठाहींदा उन घणा तरीक़ा आहिनि सोशल मीडिया ते पैसे कमाइण जा जेके नौजवान कमाईंदा उन नौजवाननि खे बि उन में थोरो घणो तरीक़ेकार कढणु, छो जो सोशल मीडिया उअं ई इस्तेमालु करे थो माना पढ़ां त उअं ई अथो पर इन खां बिना छा थो करियां उन जो हिकिड़ो नंढड़ो तरीक़ेकार कढणु खपे। ॿियो चवणियूं सफ़ा घणियूं आहिनि। हिकिड़े ॾाहे माण्हू चयो त तूं इंसान आहीं इन जूं इहे 3 निशानियूं घणियूं न आहिनि त तोखे काकड़ो आहे जो तूं ॻाल्हाईंदो, तोखे ॾाढ़ी आहे जो तूं मर्द आहीं, तोखे ताक़त आहे जो तूं इंसान आहीं। इहे 3 निशानियूं इंसान जे हुअण लाइ घणियूं न आहिनि, छो जो ॻाल्हाईंदो त तोतो बि आहे ॾाढ़ी बकर खे बि हूंदी आहे ताक़त गॾ खे बि हूंदी आहे। इन्हनि 3 खां बिना तव्हीं इंसान आहियो उन जी का निशानदाही रखो, उन जी का ॻाल्हि रखो, उन जो को समाज में इज़हार करियो। हक़ मौजूद